बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम प्रोग्राम पेश करे तो इल्म जो बहर प्रोग्राम खड़ी अवां मेहरबान ॿुधंदड़ जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे तव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ुर्बान अली क़ाबिल। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी तरतीब कुझु हिन रीत आहे। असां हर हिकु ॿार खां 5 सवाल कंदासीं। जेको बि ॿार हिननि सवालनि जा सही जवाब ॾींदो अॼोके असांजे हिन प्रोग्राम इल्म जे बहर जो उहो ॿार थींदो सभ खां पहिरियों फर्स्ट विनर। त पोइ ॾिसूं था अॼोको पहिरें प्रोग्राम जो फर्स्ट विनर केरु थो थिए। सभ खां पहिरीं असां हाजी खां पंहिंजो तारीफ़ पुछंदासीं। जी वाह। मुंहिंजो नालो हाजी चांग आहे। आउं 6 दर्जे में पढ़ां थो। तव्हांजी मुकमल अॼोको हिन प्रोग्राम जी तयारी आहे? जी साईं। भले तव्हां खां सवाल पुछूं? जी साईं। सभ खां पहिरीं तव्हां खां इहो सवाल पुछो पियो वञे त अबुल बशर कहिड़े नबीअ खे चवंदा आहिनि? हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चवंदा आहिनि। हाजी जो सभ खां पहिरीं जेको सवाल जो जवाब आहे सो आहे दुरुस्त। हाणे हलूं था सवाल नंबर 2 जे तरफ़। सवाल नंबर 2 हाजी खां इहो पुछो पियो वञे त दोदे सूमरे जी मज़ार किथे आहे? रूपामाड़ी में दोदे सूमरे जी मज़ार आहे। रूपामाड़ीअ में दोदे सूमरे जी मज़ार आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। हाजी खां टियों सवाल पुछंदासीं। सवाल इहो आहे त इंसान जी दिलि 1 मिंट में घणा दफ़ा धड़कंदी आहे? दिलि 1 मिंट 72 दफ़ा धड़कंदी आहे। इंसान जी दिलि 1 मिंट में 72 दफ़ा धड़कंदी आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। चौथे सवाल की तरफ। तव्हां खां पुट चौथो सवाल इहो कयो वञे थो 1 किलोमीटर में केतिरा मीटर आहिनि? 1 किलोमीटर में 1000 मीटर आहिनि। 1 किलोमीटर में 1000 मीटर आहिनि। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। तव्हां खां आख़िरी सवाल पुट इहो कयो पियो वञे त नासा कंहिंजो ख़िलाई इदारो आहे? नासा अमेरिका जो ख़िलाई इदारो आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। हर हिकु सवाल जे मथे 20 स्कोर रखियल हो ऐं 5 सवालनि जा टोटल तव्हांजो स्कोर थिए थो 100। ॾिसूं था त ॿिया स्टूडेंट्स हिन स्टूडेंट्स जे मुक़ाबले में केतिरा जवाब सही था ॾियनि। उन ॻाल्हि जो नाज़रीन तव्हांखे इंतज़ार करणो आहे। हाणे हलूं था कंहिं ॿिए स्टूडेंट जे तरफ़। जी हिन स्टूडेंट खां सभ खां पहिरीं इहो सवाल कयूं था त बैतुल्ला जी माना छा आहे? बैतुल्ला जी माना अल्लाह जो घर। बैतुल्ला जी माना आहे अल्लाह जो घर। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। हाणे तव्हां खां पुट इहो सवाल आहे त चीन जे गादीअ जो हंधि कहिड़ो आहे? चीन जे गादीअ जो हंधि बेइजिंग आहे। चीन जे गादीअ जो हंधि बीजिंग आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। टियों इहो सवाल आहे त मीनारे पाकिस्तान कहिड़े शहर में आहे? मीनारे पाकिस्तान लाहौर शहर में आहे। मीनारे पाकिस्तान लाहौर में आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। सवाल तव्हां खां इहो पुछो पियो वञे
त पाणीअ जो फार्मूलो छा आहे? पानी जो फार्मूला H2O पानी जो फार्मूला H2O पाणीअ जो फार्मूलो आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। आखिरी सवाल तव्हां खां इहो पुछियो थो वञे, हिकु सदीअ में केतिरा साल थींदा आहिनि? एक सदीअ में 100 साल थींदा आहिनि। हिकु सदीअ में 100 साल थींदा आहिनि। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। हिन स्टूडेंट्स जे स्कोर कार्ड जी तरफ़ हर सवाल ते 20 स्कोर रखियल हो। टोटल सवाल इन खां 5 कया विया। हर सवाल जो जवाब दुरुस्त मिलियो। हाणे हिन स्टूडेंट्स जा बि 100 स्कोर आहे। ॾिसूं था त हाणे हिननि जो फ़ैसिलो कहिड़े नमूने सां थो थिए। इन जे लाइ नाज़रीन तव्हांखे इन वीडियो खे अञा अॻिते मुलाहिज़ा करणो आहे त जीअं हिननि स्टूडेंट्स जो सही नमूने सां डिसीजन थी सघे। हाणे हलूं था कंहिं स्टूडेंट्स जे तरफ़। ॾिसूं था त उहे इन्हनि सवालनि जा जवाब कहिड़े नमूने सां था ॾियनि। हर हिकु ॿार सुठी ऐं बहितरीन तयारी करे आयो आहे। रोज़े खे अरबीअ में छा चवंदा आहिनि? रोज़े के अरबी में सौम चवंदा आहिनि। रोज़े खे अरबीअ में सौम चवंदा आहिनि। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। बाबुल इस्लाम सिंध खे छो चवंदा आहिनि? सब खां पहिरीं सिंध में इस्लाम आयो हो। इन जे करे सिंध खे बाबुल इस्लाम चवंदा आहिनि, छो त सभ खां पहिरीं इस्लाम सिंध में आयो हो। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। बदीन खे ज़िले जो दर्जो कॾहिं ॾिनो वियो? बदीन के 1975 में ज़िले जो दर्जो मिलियो। बदीन खे 1975 में ज़िले जो दर्जो ॾिनो वियो। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। टेलीफोन कंहिंजो इजाद कयल आहे? ग्राहम बेल इजाद कयो हो। एक अंग्रेज साइंसदान ग्राहम बेल टेलीफोन इजाद कयो हो। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। महीने में घणा हफ़्ता आहिनि? हिक महीने में 4 हफ़्ता आहिनि। हिक महीने में 4 हफ़्ता आहिनि। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। हाणे हलूं था हिन स्टूडेंट्स जे स्कोर जी तरफ़। हर सवाल ते 20 स्कोर रखियल हो। हिन स्टूडेंट्स बि पंहिंजनि समूरनि सवालनि जा जवाब ॾिना। 5 सवाल दुरुस्त थिया। हर सवाल ते 20 स्कोर रखियल हो। हिन स्टूडेंट्स जो बि स्कोर आहे 100 यानी 100। हाणे 3 स्टूडेंट 100 स्कोर ते अञा ताईं पंहिंजे मैदान में मौजूद आहिनि। हाणे ॾिसूं था चौथों स्टूडेंट्स अचे थो ऐं कहिड़नि सवालनि जा सही जवाब ॾिए थो। नाज़रीन तव्हां अञा बि हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा रहो। स्टूडेंट्स जी तरफ़ ॾिसूं था त ही नंढड़ो कहिड़े नमूने सां पंहिंजे सवालनि जा जवाब दुरुस्त ॾेई सघे थो। हलूं था पहिरें सवाल जी तरफ़। पहिरियों सवाल आहे त जन्नत जे दारोगे जो नालो छा आहे? जन्नत जे दारोगे जो नालो रिज़वान आहे। जन्नत जे दारोगे जो नालो रिज़वान आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। लैलतुल क़दर जी रात केतिरनि रातियुनि जे बराबर आहे? 1000 महीननि खां भली आहे, यानी 81 साल 4 महीननि जे बराबर आहे। लैलतुल क़दर जी रात 1000 महीननि खां बि बहितरीन आहे।
तव्हांजो जवाब दुरुस्त है। मादे जूं केतिरियूं हालतूं आहिनि? टे मादे जूं हालतूं आहिनि। मादे जूं हालतूं टे आहिनि। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। ॿुड़ी कंहिंजी इजाद थियल आहे? मूसा बिन ख़्वार या इजाद कयो। मूसा बिन ख़्वार इजाद कयो। मूसा बिन ख़्वार इजाद कयो। मूसा बिन अल ख़्वारिज़मी इजाद कयो हो। जवाब दुरुस्त आहे। हिक मिंट में केतिरा सेकंड थींदा आहिनि? हिक मिंट में 60 सेकंड आहिनि। हिक मिंट में 30 सेकंड आहिनि। इहो जवाब तव्हांजो कोन हो, लेकिन जवाब तव्हांजो त हिक मिंट में 60 सेकंड आहिनि। जवाब तव्हांजो बि दुरुस्त आहे। हर हिक स्टूडेंट्स खां, हर हिक ॿार खां 5 सवाल कया विया ऐं हर हिक सवाल ते 20 स्कोर रखियल हो। टोटल चइनी ॿारनि 100 स्कोर कयो आहे। हाणे असां खां फ़ैसिलो करणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। हाणे हर हिक ॿार खां हिक प्लस में सवाल कयो वेंदो। ॾिसूं था केतिरा ॿार सवालनि जा जवाब सही ॾेई अॼोको प्रोग्राम इल्म जे बहर जो पहिरियों विनर थिए थो। तव्हां खां बेटा प्लस में सभ खां पहिरियों इहो सवाल कयो वञे थो त फैसल मस्जिद किथे आहे? खत्ते में या इस्लामाबाद में? इस्लामाबाद में आहे। फैसल मस्जिद, ज़ाहिद अली जो चवणु आहे त फैसल मस्जिद इस्लामाबाद में आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। स्कोर जे तरफ़ ज़ाहिद अली जो स्कोर आहे 120। टोटल स्कोर ज़ाहिद अली जो आहे 120। हाणे हलूं था मिस्टर हाजी खान जी तरफ़। हाजी तव्हां खां इहो पुछियो वञे थो त सिंध जे तालीम जो वज़ीर हींअर कहिड़ो आहे? सैयद सरदार शाह, अली अकबर लगारी या सैयद मुराद अली शाह? सैयद मुराद शाह। ज़ोर से ॻाल्हा। सैयद मुराद शाह। सैयद मुराद अली शाह। तव्हांजो जवाब ग़लति आहे। अफ़सोस। तव्हां ॿुधायो भला सिंध जे तालीम जो वज़ीर कहिड़ो आहे? सरदार शाह, अली अकबर लगारी या सैयद मुराद अली शाह? सरदार शाह या अली अकबर लगारी, मुराद अली शाह? सरदार शाह सिंध जे तालीम जो हींअर वज़ीर आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। पाकिस्तान जे पहिरियों जेको गादीअ जो हंधु हो उहो कहिड़ो हो? हैदराबाद, इस्लामाबाद, कराची? कराची। तव्हांजो जवाब आहे हैदराबाद, इस्लामाबाद, कराची। कराची? तव्हांजो जवाब आहे कराची। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। हाणे हिननि टिननि जो स्कोर इक्वल आहे, यानी बराबर आहे। ॾिसूं था त हाणे हिन टिन जो मुक़ाबिलो कहिड़े नमूने सां विनर थिए थो। जेको बि ॿार जवाब दुरुस्त ॾींदो उन ॿार खे प्रोग्राम इल्म जे बहर जो विनर बणायो वेंदो। पाकिस्तान जो क़ौमी गुल कहिड़ो आहे? नरगस जो गुल,
चंबेली जो गुल या गुलाब जो गुल? गुलाब जो गुल। गुलाब जो गुल पाकिस्तान जो क़ौमी गुल है। जवाब तहां जो ग़लत आ। ठीक आहे, तव्हां मूंखे ॿुधायो पाकिस्तान जो क़ौमी गुल कहिड़ो आहे? नरगस जो गुल, चंबेली जो गुल या गुलाब जो गुल? नरगस जो गुल। नरगस जो गुल पाकिस्तान जो क़ौमी गुल आहे। जवाब तव्हां जो ग़लत आहे। हाणे हलूं था तव्हां जी तरफ़। सवाल चेंज करे तब्दील करे तव्हांखे ॾियूं था, बल्कि साॻी सवाल ॾियूं था। पाकिस्तान जो क़ौमी गुल कहिड़ो आहे? नरगस जो गुल, चंबेली जो गुल या गुलाब जो गुल? चंबेली जो गुल। चंबेली जो गुल पाकिस्तान जो क़ौमी गुल आहे। जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। अॼोके हिन प्रोग्राम जो विनर आहे गुलाम मुस्तफ़ा अल मारूफ कुरैशी। इंशाअल्लाह हिन के हाणे अॼोके हिन प्रोग्राम जो विनर में इनाम ॾींदासीं।